नाज़रीन तव्हां टंडो बागो में ख़बर ॾींदो हलां। टंडो बागो प्रेस क्लब पारां सीनियर साफ़ी ऐं लेखक मरहूम मोहम्मद उस्मान रावकोड़ जी यादि में तेज़ागी मेड़ाको कोठायो वियो। प्रोग्राम जी सदारत अदीब ऐं काविश अख़बार जे न्यूज़ एडिटर नियाज़ पांवर कई। ख़ासि तौर महिमान सिंध जर्नलिस्ट काउंसिल के चेयरमैन गाज़ी जंदीर ऐं नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी कई। प्रोग्राम में टंडो बागो प्रेस क्लब जा साफ़ी ऐं मौजूद शहरनि शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत तिलावत पाक सां कई वई। तक़रीब के किताब कंदे अॻवाननि चयो त हर दौर में तू सदा पियो याद उस्मान इंदे सब के सां कई तो वफा सब के सां कई तो वफा पियो याद उस्मान इंदे। उस्मान तहक़ीक़ कई है असां सां गॾु रहियो। एक अज़ीम माज़ी जी ॻोल्हा असां जॾहिं लाड़ के फिल्मायो पे लाड़ जा तारीख़ी बाग लाड़ जो कल्चर असांजो सुपरवाइज़र अबू बकर शेख हो लाड़ म्यूज़ियम के तरफ़ खां असां दुखन में जो असां लाड़ के फिल्मायो हो जो 1998 जो ज़मानो हो ऐं इंतहाई उन मरहलनि में असीं गुज़रियासीं जो असां जेको सॼो ॾींहुं मानी कोन खाईंदा हुआसीं ऐं असांखे जेको कैमराऊं कुलनि ते खणणियूं पवंदियूं हुयूं बैटरियूं खणणियूं पवंदियूं हुयूं। ओसमान असीं इहो कमु कंदा हुआसीं शेख साहब सां गॾु। इहे शेख साहब जूं महिरबानियूं आहिनि जो असां सां माना असांखे उन टीम में कयो ऐं असां जेको उन कम खे पाया तकमील ताईं कामयाबी सां पहुचायो। ऐं हिकिड़ो वॾो कोट बाबण कहिड़ा तारीख़ी माग ॿुधायूं जिते असां उस्मान सां उडेरो लाल फ़कीर नूह होताणी जी दरगाह शाह लतीफ़ ही तक़रीबन 95-96 जा असांजा सफ़र आहिनि एसी ताईं ऐं बीमारी वारी हालत में जो उस्मान सफ़र कंदो हो ऐं उहो जेको तारीख़ सां उनजी दिलचस्पी हूंदी हुई ऐं उहो तारीख़ ऐं बहरहाल अॼु उहे ज़ाहिर आहे हर को पंहिंजे सफ़र ते रवानो थी वियो आहे ऐं के अदली सफ़र न विया ॼण के दुनिया जे सफ़र ते घुमाए। उस्मान रावकोड़ साहब जहिड़ा सहाफ़ी अहिड़ा कलमकार अहिड़ा पोरियत खे पंहिंजी सॼी जमार इन पेशे खे ॾिनी पर उनजो ग्राहक मथे रहियो। उहो पंहिंजे माण्हुनि सां उहो पंहिंजे इलाइक़े सां पंहिंजे इलाइक़े जे पीढ़ियल तबिके सां कमिटेड रहिया। इहे माण्हू असांजा आइडियल आहिनि ऐं इहो ई सबबु आहे त अॼु असां उस्मान साहब खे ट्रिब्यूट पेश करण लाइ उनखे भेटा पेश करण लाइ हिते सभु गॾु थिया आहियूं। मूंखे ख़ुशी पई थिए त पदीन में टुडे बागे के पटन में हिन क़िस्म जो सेहतमंद सरगर्मियों या हिन क़िस्म जो सेहतमंद रवायतूं अञा मौजूद आहिनि जंहिंमें असां पंहिंजे अहिड़नि साथियुनि खे ट्रिब्यूट पेश करण लाइ हिन क़िस्म जा मेला या मेड़ाका मचायूं पिया। तमामु सेहतमंद सुठी ऐं क़ाबिल फ़ख्रु ॻाल्हि आहे। इहो ई सबबु आहे जॾहिं मूंखे जमाली साहब इनवाइट कयो ताज़ियती रेफरेंस आहे असां पंहिंजे कलमकार साथीअ खे भेटा पेश कंदासीं उनखे ट्रिब्यूट पेश कंदासीं त मूं फौरी तौर ते असां दस हुकूमत जी तामील कई सिर्फ़ु इन बुनियाद ते त अॼोकी दौर में अॼोके ॾींहंनि में असां सहाफ़ी साथी आहिनि उहे ॾाढी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था। जीअं उस्मान जे हवाले सां मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो स्पीकर में ॿुधो कंहिं दोस्त ॿुधो उस्मान ते बि एफ.आई.आर दाख़िल थियूं ऐं असांजे पंहिंजे साथियुनि करायूं। अॼु जेको सहाफ़ी आहे जेको जेन्युइन सहाफ़ी आहे जेको पंहिंजी प्रॉपर डायरेक्शन में सहाफ़त करे पियो घणो की मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिए पियो। शायदि उस्मान बि अहिड़ो किरदारु हो जंहिंखे पंहिंजे सहाफ़ियुनि वटां पंहिंजी ज़िंदगीअ में ॾुखियायूं मिलियूं ऐं मुसीबतुनि खे मुंहुं ॾिनो। वधीक ख़ुशी हिन ॻाल्हि ते थी त हिकु ॿिए दोस्त चयो त उस्मान मोए पुॼाणा पंहिंजे साथियुनि खे पंहिंजे दोस्तनि खे इहो थिए चयो त हुनजी बीमारी या हुनजी क़िस्म परसी वारी जेका सूरत हाल आहे उनजो सोशल मीडिया ते ज़िक्र न कयो वञे। हू जेतिरो बि अरसो जीअरो रहियो पंहिंजे सीने जे ज़ोर ते रहियो पंहिंजे दम ते रहियो। पर उस्मान जहिड़ा असांजा सभई साथी आहिनि जेके अॼु हिन ॾींहं ते बि तकलीफ़ुनि में आहिनि मुसीबतुनि में आहिनि मुआशी मसइला आहिनि। उन्हनि सां ज़रूरी आहे त तव्हां असां गॾिजी बागो प्रेस क्लब हुजे असांजा मीडिया हाउसिस हुजनि असांजा मुख़्तलिफ़ प्रेस क्लब हुजनि असांजूं सहाफ़ती तंज़ीमूं हुजनि। असांजी इहा बुनियादी ज़िमेदारी आहे तव्हां सभई कलमकार दोस्त वेठा आहियो इन करे आउं इन मौक़े जो फ़ाइदो वठंदुसि त असां अॼु उस्मान खे ट्रिब्यूट पेश करण लाइ त हिते गॾु आहियूं पर समय उस्मान अॼु
मीडिया हाउस जी इमदाद जे ओसीरे में आहिनि, सहाफ़ती तंज़ीमुनि जी वाहर जे ओसीरे में आहिनि ऐं प्रेस क्लब्स जे तरफ़ां ओनरशिप जे ओसीरे में आहिनि। असांखे न रुगो उस्मान जहिड़े बाहिम्मत बाकिरदार ऐं जाफ़री सहाफ़िन जे किरदार खे साराइणु खपे। नुक़सानु आहे त मां तव्हां सम्झां थो तव्हां सभिनी जो नुक़सानु आहे ऐं हिकिड़ो वॾो वॉइस हो तव्हांजे लाइ कजो, सिंध जे लाइ कजो, पंहिंजे बाग़े जे लाइ कजो, उहो असांजे दिलनि में मौजूदु आहे ऐं हमेशह मौजूदु रहंदो। उनजो मुहबतूं ऐं उनजो पैदाइप ऐं फ़ख़्रु हुजे त अहिड़ा माण्हू पंहिंजे इदारे जे लाइ हिकिड़ो असासो हुजनि था, जंहिंजा 4 किताब असां ज़िक्र हेठि आंदासीं। मुख़्तलिफ़ दोस्तनि ते ॻाल्हायो। असां वटि बदनसीबी आहे त जेका जनरेशन नई अचे पई, माफ़ी थो चाहियां कुझु हिकु अधु माण्हू असां दिलि में कनि त ॾाढो ॾुखियो वक़्तु जलज़ में अचे थो। उन्हनि में ख़बर लिखण जो बि केतिरी ताक़त ऐं केतिरी सलाहियत आहे। त उते अहिड़ा माण्हू जेका पंहिंजे इलाइक़े जी तारीख़ ॼाणनि था ऐं उन ते तहक़ीक़ करे वधीक नवां जेके रुख़ आहिनि उहे ॻोल्हे अचनि था ऐं उस्मान उन हवाले सां पंहिंजे पाण खे मञी रहियो। त मां सम्झां थो त मुंहिंजी तक़रीर या मुख़्तलिफ़ दोस्त जी तक़रीर उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त असां उनजी वाखाण करे ऐं उथी हलिया वञूं, पर मां सम्झां थो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां उनजे कमु ऐं हुन कमु जिते छॾियो आहे ऐं हू जंहिं नोईअ जो कमु कंदो, इहे सभु शयूं असीं पंहिंजे अखियुनि जे आॾो रखूं त असां पाण कीअं कमु कयूं पिया ऐं जंहिं माण्हू जी वाखाण कयूं पिया या जंहिंखे यादि कयूं पिया उहो कमु कीअं कंदो। सो बुनियादी ॻाल्हि इहा आहे त इन ॻाल्हि जी सो मुराद अनोखी आंदी आहे थी तंद बुढ़े तलवारनि सां। सो ख़यास जी सिट आहे। सो ही उहा ॾात हुई, उहा ताक़त हुई जे तलवारनि सां बि झेड़ो कयो। सो ख़ुदा ताला उनखे पंहिंजी जवानी रहमत में जॻह ॾे ऐं उनजी पोयनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं गॾोगॾु असां ऐं अवां लाइ हिकिड़ो जेको आहे रोल मॉडल जी शिकल में रहियो असांजो दोस्त उस्मान। सो अलाह से उन्हनि खे तव्हांखे उनजी